वज़ीर आज़म ऐं गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल पारां बोर्ड ऐं बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे रिलीफ कैंपनि में तरसियल मुतासिरनि सां मुलाक़ात कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलोचिस्तान जे ज़िले जाफराबाद, उस्ता मोहम्मद, सिंध जे ज़िले सखर ऐं लाड़काने जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो फ़िज़ाई दौरो कयो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल पारां मुख़्तलिफ़ सखर, उस्ता मोहम्मद ऐं लाड़काने जे मुख़्तलिफ़ रिलीफ कैंप्स में बोर्ड मुतासिरनि सां मुलाक़ात कई। बोर्ड मुतासिरनि जा मसला ॿुधा गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल बोर्ड मुतासिरनि जी बहाली में मसरूफ़ लेडी हेल्थ वर्करनि, नर्सनि ऐं इंतिज़ामिया जे माण्हुनि सां बि मुलाक़ात कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे बोर्ड सबबि थियल तबाही ते ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त ब्रीफिंग ॾींदे बरसातनि ऐं बोर्ड सबबि वॾे पैमाने ते तबाही थी आहे। बरसात ऐं बोर्ड सबबि सिंध ऐं बलूचिस्तान तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। सिंध जा मुख़्तलिफ़ ज़िला हिन वक़्त ताईं ॿुॾल आहिनि। हुन चयो त सिंध में बोर्ड सबबि 537 माण्हू फौत थी चुका आहिनि। सिंधु दरियाह में बोर्ड सबबि फसल ऐं ढोरनि खे नुक़सान पहुतो आहे। माण्हुनि खे रेस्क्यू करण बैदि ई मुतासिरनि जी बहाली जो कमु शुरू कयो वेंदो। सिंध में बोर्ड सबबि 30 लख एकड़ ज़मीन मुतासिर थी आहे। जानवरनि खे बचाइण लाइ मच्छरदाणियुनि जी ज़रूरत आहे। बरसात ऐं बोर्ड सबबि सिंध जा 24 ज़िला मुतासिर थिया आहिनि। उन मौक़े ते गडियल क़ौमुनि जे जनरल सेक्रेटरी एंटोनियो गुतरेस चयो त पाकिस्तान में बोर्ड वारी सूरतहाल इंतिहाई संजीदा आहे। सूरतहाल ॾिसी करे अफ़सोस ऐं ॾुख थियो आहे। हुन चयो त उमीद आहे त बोर्ड जी सूरतहाल तसव्वुर खां बि ॿाहिरि आहे। आलमी बिरादरी हिन मुश्किल वक़्त में पाकिस्तान जो साथ निभाईंदी। कुदरती आफ़त सां मज़म्मत नथी करे सघिजे, पर मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणी सघजनि था।